नमस्ते। अॼु हिन अंजुमन में, अॼु हिन गॾिजाणीअ में तव्हां सभिनी दर्शकनि जो, तव्हां सभु नाज़रीन जो सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां हार्दिक तहे दिल सां शुक्र। मुंहिंजा दोस्तो, इंसानी समाज जे विकास में, उन जी डेवलपमेंट में असांजो क़दीमी सिंधु संस्कृति सभ्यता, असांजी तहज़ीब में कुछ अहिड़ियूं असांखे झलकियूं मिलनि थियूं, अहिड़ियूं निशानियूं मिलनि थियूं जेके आला ऐं शफ़क़त वारियूं रिवायतुनि सां वास्तो रखनि थियूं। उन्हनि रिवायतुनि में मर्द ऐं औरत खे गॾु ॾेखारियो वियो आहे। सिंध जे सरज़मीन ते त अमीर तरीन तबिके सां गॾोगॾु हारी नारी, कुड़मी कासबी, जेके ज़ाल ऐं मुड़ुस या औरत ऐं मर्द गॾिजी करे हर खेड़ींदा हुआ या चौपायो माल चारींदा हुआ, उन सां गॾु हुननि जे पंहिंजे फ़न जो, पंहिंजे उन कला जो गॾिजी करे मुज़ाहिरो कंदा हुआ। त इहा परंपरा असांजे उन प्राचीन सिंध खां हलंदी अचे थी। न सिर्फ़ु एतिरो, पर इंसानी समाज सां गॾोगॾु असांजी देवमाली जेका देवमालाई असांजो परमात्मा जी जेका असांजे देवताउनि जी जेका आहे, उन में बि असांजे परमात्मा खे, ईश्वर खे अर्धनारेश्वर जे रूप में ॾेखारियो वियो आहे। अर्धनारेश्वर में अधु हिसो औरत जो आहे, अर्ध मर्द जो आहे। इहो असांखे पंहिंजो पाण में ॾेखारे थो त उते बि परमात्मा वटि बि मर्द ऐं ज़ाल खे साॻी बराबरी मिले थी पई। ऐं इहा बि आलम आश्कार ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्तो, कि जंहिं समाज में, जंहिं बि असांजे क़ौम में औरत खे इज़त मिले थी, उहो ई समाज तमामु तकिड़ो ज़बरदस्त नमूने सां तरक़ी करे थो ऐं कामयाबी जूं बुलंदियूं माणे थो पियो। असीं जेकॾहिं ॾिसूं त सरस्वती देवी जेका असांजे तालीम जी देवी आहे, साॻे नमूने धन दौलत जी देवी लक्ष्मी, साॻे ई नमूने असीं जेकॾहिं ॾिसंदासीं त शक्तीअ जी देवी बि असांजी दुर्गा मां आहे। त असां हर हंधि औरत खे हिकु ऊचो दर्जो ॾिनो आहे, हिकु ऊचे मुक़ाम ते उन्हनि खे रखियो आहे ऐं पूॼा कई आहे। मुंहिंजा दोस्तो, जेके असांजी परंपराऊं, असांजी रीतियुनि जो जेको लंबो सफ़र आहे, क़दीमी सफ़र आहे, उहो अॼु ताईं हलंदो थो अचे। अॼु बि असां पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे माताउनि खे, पंहिंजे न्याणियुनि खे साॻी इज़त ॾियूं था पिया। ऐं असांजूं माताऊं विख विख हर तरह सां पंहिंजो फ़र्ज़ु निभाइनि थियूं, पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ पूरियूं कनि थियूं, जवाबदारियूं पूरियूं कनि थियूं। ऐं न सिर्फ़ु जवाबदारियूं पूरियूं कनि थियूं, पर पंहिंजे मोहबत ऐं शफ़क़त सां हू समाज में हिकु नई तस्वीर उभारनि थियूं, समाज खे हिकु सुंदर बणाइनि थियूं। अहिड़ी ई समाज जे लाइ शेवाऊं कयल शख़्सियत, जंहिं पंहिंजे तन मन धन सां हर तरह सां समाज जी शेवा कई आहे। ऐं ईअं बि हक़ीक़त चयो वियो आहे त धन दौलत हिकु रख जो ढेर आहे, जेकॾहिं उहो पियो हूंदो त उन मां गंदगी पैदा थींदी, पर जे बिखेरींदासीं त उन मां गुल फुल टिड़ंदा। तो असां वटि उहा शख़्सियत मौजूदु आहे जंहिं समाज में गुल फुल पखड़िया आहिनि। ऐं उहा आहे असांजी भेण सुमन रमेश तुलसियानी। भेण, अॼु तव्हांजो हिते हार्दिक स्वागत आहे। अॼु तव्हां टाइम कढी असांजे स्टूडियो में आया आहियो। सभ खां पहिरीं दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त तव्हांजो जनम किथे थियो? मां पहिरीं त तव्हांजी आभारी आहियां जो तव्हां मूंखे हिते कोठियो, हिन करे नमस्कार। नमस्ते। मां ॼाई हुअसि गोवा में जी, हिकिड़े ॻोठ में जेको मड़गांव जे पासे में आहे। मड़गांव शहर आहे, मां ॻोठ में ॼाई। 1937 में मां ॼाई आहियां। मड़गांव गोवा में। ऐं तव्हां कहिड़े परिवार में जनम वरितो? मुंहिंजो पीउ हो मिस्टर मुकुंद कुवेलकर। कुवेलकर। माना तव्हां गोवा ई न, माना गोवा जा ओरिजिनली गोवा जा रहण वारा महाराष्ट्र ब्राह्मण जी। हा। ऐं मुंहिंजी माउ हुई सौभाग्यवती द्वारकाबाई मुकुंद कुवेलकर। पर हू एतिरो ॼाणींदी कान हुई कुझु बि। पर मुंहिंजे फादर खे ज्ञान हो ऐं हू चाहींदो हो कि मुंहिंजी सभु ॿार पढ़नि। हिन करे हुन बि मूंखे बि पारियो। तव्हां पाण में घणा भाउर भेनर हुया? असीं
5 भाउर 4 भेनरूं। जी तॾहिं त इहो ख़्याल ई कोन हो फैमिली प्लानिंग ही उहो हो ई बराबरि कान। सही सही ॻाल्हि आहे त बिल्कुलु इहा असांजी जो आहे। पर हुन हिकिड़ो निश्चय कयो हो त हिन खे मां पारींदसि, सभिनि खे पारींदसि। त हिन करे सभु मुंहिंजे फैमिली में पढ़ियल आहिनि, केरु डॉक्टर्स आहिनि, केरु इंजीनियर्स आहिनि, केरु चार्टर्ड अकाउंटेंट्स आहिनि। हुन जा ॿार बि पढ़ी हाणे ॿाहिरि आहिनि ऐं उहो बि मेडिकल लाइन में आहिनि, केरु इंजीनियर्स आहिनि। तव्हांजे पिता साहिब तव्हांखे जेको विद्या जो वरसो ॾिनो उहो तमामु आलीशान ऐं तमामु आला आहे, जेको सभिनी ॿारनि खे पढ़ाए तव्हांखे जीवन जे राह में आंदो। तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजो पंहिंजो तइलीम बि गोवा में थियो या बॉम्बे अची करे कयो? मां जॾहिं 6 साल जी हुअसि त जी। मुंहिंजा पीउ गुज़र करे विया। ओह हा, त मूंखे सॼो मुंहिंजो वॾो भाउ जंहिंखे मां बाबा चवंदी आहियां, त उहो हींअर 95 साल जा आहिनि ऐं अञा ताईं तमामु ठीकु एक्टिव एक्टिव आहिनि। आहिनि जी। त हुन ई मूंखे पारियो। पहिरीं गोवा में ॿियो भाउ हो, हुन पारियो। उहो मूं इंग्लिश मीडियम ऐं पोर्चुगीज़ में पढ़ियो। जी उतां जी जेका लोकल भाषा लोकल पोर्चुगीज़ त तॾहिं सिखणु ज़बरदस्ती, पोर्चुगीज़ रूल हो, रूल हुयो बराबरि आहे। हिन करे त तंहिंखां पोइ मां मुंबई में आयसि। मुंहिंजे भाउ मूंखे बॉम्बे घुरायो जी ऐं मूं जॉइन कयो सोफाया कॉलेज जी बराबरि। फॉर वीमेन। बाक़ी एजुकेशन तव्हां सोफाया कॉलेज में सोफाया कॉलेज में कई। मुंहिंजी एजुकेशन सोफाया कॉलेज में फ्रॉम 1953 टू 1957 थी ऐं मूं ग्रेजुएशन कयो फ्रेंच एंड साइकोलॉजी, एंटायर फ्रेंच एंड साइकोलॉजी। फर्स्ट क्लास। त इन करे मूंखे पोइ वरी मूंखे मिली स्कॉलरशिप। फर्स्ट इन द यूनिवर्सिटी में जॾहिं मां आयसि तॾहिं मूंखे स्कॉलरशिप मिली हुई भई पढ़ण वास्ते फ्रांस में यूनिवर्सिटी ऑफ सॉर्बॉन। उते तव्हांखे मोकिलियो, स्कॉलरशिप ॾिनी हुई? हा ॾिनी हुई। ऐं हिते फ्रेंच कॉन्सुलेट मूंखे बि मेडल ॾिनी। तमामु सुठो। ऐं पर मूं वरी ख़्यालु कयो त मां ही छो करियां, जॾहिं मूंखे भई सचो प्योर रियल गोल्ड 25 कैरेट जी मेडल मिली, जो आहे रमेश मुंहिंजो हस्बैंड। तव्हांजी शादी रमेश सां कीअं थी? तव्हांजी मुलाक़ात रमेश सां कीअं थी? असांजा दर्शक उहो बि ॼाणणु चाहींदा। मुंहिंजी शादी जी 1959 में थी रमेश सां। तॾहिं त वॾी ॻाल्हि हुई त भई हिकिड़ी, अरे छा थींदो, माण्हू छा चवंदा। इंटरकास्ट मैरिजिस जी अञा ताईं रवाज न आयो। तमामु रेयर हुआ। रेयर छा हुआ ई कान। बराबरि। कीअं थींदो सिंधी मराठियानी सां सो शादी करे, इहा त ॻाल्हि वॾी आहे। पर छा हो त मुंहिंजो जेको बाबा मां चवंदी आहियां डॉक्टर, वॾो ब्रदर। हा वॾो ब्रदर, हूअ तुलसियानी जो फैमिली डॉक्टर। ऐं असांजा घर जे विच में रुगो हिकिड़ी दीवार हुई, त उहो हुन में को पर प्यार मोहब्बत में दीवारूं कम न कंदियूं आहिनि। हिकिड़ी दीवार हुजे दीवार बि, हा पर प्यार त हलियो पहिरीं ई हलियो। त हिन करे जॾहिं मां अञा कॉलेज में हुअसि, पर तंहिंखां पोइ सभु सुठे नमूने सां थियो। ऐं तव्हांजे शादी करे वञण खां पोइ जेके घर जा ॿिया वॾा हुया, बुज़ुर्ग हुया रमेश जे परिवार में, उन्हनि जी माता साहिब, पिता साहिब, उन्हनि जो व्यवहार तव्हां सां कीअं रहियो? उन जो व्यवहार मूंसां ॾाढो सुठो रहियो। पर मुंहिंजा जेका चांडूमल जी सहुरा हुआ, उहो एट द एज ऑफ 57 हुन जो देहांत थियो।
सेठ चांडूमल माना रमेश लाल जो पिता साहब। पिता साहिब त उहो हो, उन सां गॾु मां ख़ाली 1 साल हुअसि, 1.5 साल। तंहिंखां पोइ सॼो मुंहिंजी अमर जेका रमेश जी माता आहे ससु ससु, जी त हुन मूंखे सभु, असीं हुनखे अम्मा चवंदा हुआसीं, जी जी त हुन मूंखे सभु सेखारियो। हू मूंखे ॾाढो प्यारु कंदी हुई ऐं चई तूं चिंता न कर, तूं कुझु बि ख़्यालु न कर, मां तोखे सॼो सेखारींदसि। ऐं हुन मूंखे सॼा रीत रवाज़ सॼा सिंधियुनि जा सेखारिया। जीअं मूंखे त कुझु रधण बि कोन ईंदो हो तॾहिं, खाधो बि सिंधी तव्हां रधण सिंधी सिखिया? हा। जी। त ऐं सभु रीतूं रवाज़ूं, भई गोगरो छा थींदो आहे, घोगड़ियो, हा, थदड़ी, उन में लोला पचाइबा आहिनि, पोइ भत ठाहिबो आहे, सभु पकोड़ा ठाहिबा आहिनि, पोइ ॿेड़ी खाइबा आहिनि। ऐं ॿियो नंढी थधिड़ी वॾी थधिड़ी जंहिंमें तरबा आहिनि, उहो सभु हुन मूंखे सेखारियो। अञा ॾुध कीअं विलोड़बो आहे, त सभु मूंखे हुन सेखारियो। ऐं जेका मां सिंधी सिखियसि उहो तॾहिं सिखियसि जॾहिं हूअ मूंसां ख़ाली सिंधी में ई ॻाल्हाईंदी हुई, त मूं थोरा अखर हुन मां सिखिया। हा, ऐं पोइ मूं किताब ई वरिता, हिंदी सिंधी ऐं देवनागरी में मां लिखंदी आहियां। ऐं 1 साल जे अंदरि मूंखे पूरी सिंधी अची वई। तंहिंखां पोइ मूं ॻाल्हाइणु चालू कयो। तव्हांजी इहो जेका कोशिश हुई 1 साल में तव्हां सिंधी सिखिया, इहा असांजे नौजवाननि जे लाइ हिकिड़ो नओं रस्तो आहे। ऐं उहो उन्हनि खे बि इन ॻाल्हि जो अहसासु थियणु घुरिजे जेके सिंधी नथा ॻाल्हाइनि, त भेण असांजी महाराष्ट्रनि थी करे सिंधी 1 साल में सिखी वई ऐं अॼु दूरदर्शन ते तमामु सुहिणे नमूने सिंधी ॻाल्हाए रहिया आहियो तव्हां। त इन सॼे घर परिवार जे रीतुनि रस्मनि खे सम्झण खां पोइ, सिंधी खाधो सॼो सिखण खां पोइ, छा तव्हांजो पंहिंजो जेको गोवा जे अंदरि तव्हां जेको महाराष्ट्रन खाधो आहे या उन रीतुनि रस्मनि में कुझु फ़र्क़ु पियो? हा, ज़रूरु पियो। छाकाणि त असांजा खाधा मेनली गोवा में छा पैदाश हुई, चांवर, मच्छी ऐं नारियल, जी बराबरि, कोकोनट जी, उहो टिनिनि जा जेको बि थींदो, करी थींदी, फ्राई थींदो, ई थींदो। भाॼियुनि जी अहिड़ी इहा कोन हुई, साई भाॼी उते कोन हुई, न साई भाॼी कोन हुई। बराबरि, पर मां सभु सिखी वियसि। साई भाॼी, सिंधी करी कीअं ठाहिजे, बिहनि जी भाॼी कीअं ठाहिजे, 7 भाॼियूं कीअं ठाहिजनि। ॾियारी में पहिरीं असीं 7 भाॼियूं सुबुह, खीरणी ठाहींदा आहिनि सिंधी, उहा बि सिखिया आहियो? खीरणी, हा, वेरी गुड, तमामु ज़रूरु ज़रूरु, कीअं कोन। त उन वक़्तु रमेश जी कहिड़ी बिज़नेस कंदा हुआ? उन वक़्तु कहिड़ो धंधो वापारु हो उन्हनि जो? छा आहे, रमेश पहिरीं तव्हांखे जनम ॿुधायां? हा बिल्कुलु ॿुधायो। ईजा सिंध में सेखाट ॻोठ जेको हैदराबाद पासे में हो, 1937 में, त उहो हुते NH अकेडमी में पढ़ंदा हुआ, हैदराबाद सिंध में। तंहिंखां पोइ ही रेफ्यूजीज़ कोन हुआ, छाकाणि मुंहिंजो साहुरो 1919 में, अच्छा, पहिरीं पार्टीशन खां अॻु हिते इंडिया अची विया। 1919 में आया हुआ, तॾहिं ही नंढा हुआ ॿार सभु। ऐं पोइ हुन कमु पकड़ियो हो हिकिड़े सिंधी फर्म में, हिते कालबा देवी में नौकरी कंदा। आस्ते आस्ते 1933 में हुन पंहिंजी ऑफिस खोली हिते प्रिंसेस स्ट्रीट में। वो आप कालबा देवी ते आए? हा, प्रिंसेस जो अञा आहे हुते। अच्छा, वो ऑफिस तां निशानी रखी? अञा हुन जा जो पोटा ग्रेट ग्रैंड सन्स आहिनि, त उहो हलंदो आहे, नालो हलंदो आहे हुनजो, सभु कुझु हलंदो आहे। ऐं तंहिंखां पोइ जेको रमेश पाण में 4 भाउर ऐं 5 भाउर ऐं 4 भेनरूं, उहो बि साॻियो किस्सो आहे। तव्हां बि 5 हा, भाउर? वॾी फैमिली। सुठी ॻाल्हि आहे। तॾहिं त हो ई आहे न। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु। पोइ हुन जा वॾा भाउर आया हिते, मुंहिंजे
फादर इन लॉ खे हेल्प करणु ऐं तंहिंखां पोइ हीउ वियो कलकत्ते, रमेश वियो कलकत्ते, हुते संभाली। पर हिन खे हेॾो मज़ो कोन ईंदो हो टेक्सटाइल में। चई भई मां ॿिए लाइन में वञा, छाकाणि सभु भाउर हिकु लाइन में वञी छा कंदा। सही आहे। त तंहिंखां पोइ ही कंस्ट्रक्शन एक्टिविटी में आयो जी। ऐं पहिरीं पहिरीं ठाही 1972 में मां थी। मुंहिंजे ख्याल में तुलसियानी चेंबर पहिरीं पहिरीं न न उन खां पहिरीं आहे। पहिरीं थोरो पार्टनरशिप कई ॿिए सां, ओके छाकाणि कीअं सिखे, जी सिखे कीअं हा, हिनखे त को आज़मूंदो हो ई कान। बराबरि आहे। पहिरीं सहारो हा पार्टनरशिप जो पार्टनरशिप में 1-2 साल कई। पोइ 3 साल जेका आहे सो ठाही पंहिंजी तुलसियानी चेंबर्स एट नारीमन पॉइंट। बराबरि आहे। उन्हनि जी तइलीम बि हिते ई थी बॉम्बे में। छा पढ़ियल आहिनि मिस्टर रमेश? हिन पहिरीं कई हिते मैट्रिकुलेशन एग्ज़ामिनेशन पास थिया फ्रॉम सिंध मॉडल हाई स्कूल नाना चौक। जी जी। ऐं तंहिंखां पोइ आफ्टर मैट्रिक ही जॉइन नेशनल कॉलेज बैंड्रा में। वारो बराबरि। हुते इंटर साइंस कई। पर पोइ वरी मुंहिंजो फादर इन लॉ जी ये थी डेथ। हा तव्हां डेथ कोन थी, पर हुन जी सिहत बिगड़जंदी हुई, ओह छाकाणि हुननि खे कार्डियाक प्रॉब्लम हो। ओके। हा, जेको मुंहिंजे भाउ डिटेक्ट कयो ऐं पोइ हिन तव्हां बि बिज़नेस में उन्हनि खे कोई साथ ॾिनो? न, छाकाणि त मां तॾहिं मूंखे हिकिड़ी धीउ आहे। जी। हा, ऐं 2 तमामु सुठा ग्रैंड चिल्ड्रन आहिनि, तमामु 2 सुठो, धीअरूं। तमामु सुठो। हा, लक्ष्मी आहे तव्हां वटि। बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। छाकाणि असीं पंहिंजे नुंहरुनि खे बि धीअरुनि वांगुरु सम्झंदा आहियूं ऐं हुननि खे बि प्यार जेको इहो तव्हांजे परिवार में औरत जे लाइ हिकिड़ी सुठी इज़त आहे। इहा सुठी। तव्हां पंहिंजे ससु जे नाले ते, तव्हां जंहिंखे अमा करे चओ था, उन जे नाले ते बि कुझु खंडाला वग़ैरह में ठाहियो आहे? हा, असां ठाहियो आहे कृष्णीबाई चांडूमल बिल्डिंग ऐं आश्रम। इहो अमृत वेला आश्रम आहे खंडाला में। हुन जे एनेक्स असां ठाही सॼी बिल्डिंग, जिथे माण्हू अची रहनि था, ई कनि था। इहो हिकिड़ो ई आहे उन्हनि जे नाले की ॿियो कुझु जोड़ियो अथव? हिकिड़ो आहे ऐं ॿियो असां हॉल बि ठाहियो आहे। अच्छा। हुन जे नाले सत्संग हॉल। उहो किथे आहे? उहो हुन में ई आहे, ॿिए सेम हुन में, उते खंडाला में आहे। ऐं ॿिया सभु प्रोजेक्ट त हुन खे ई अर्पित आहिनि। हा, उहो त जेके बि कनि था उहे वॾनि खे ई अर्पित आहिनि न। सॼी हुन जी महिनत आहे, हुन जी दुआऊं आहिनि, जे असीं हींअर हेतिरे क़दुरु आहियूं। काफ़ी माण्हुनि खे ख़बर न हूंदी त बांद्रा में शांति अवेदना आश्रम आहे, जिते अहिड़नि मरीज़नि खे रखियो वञे थो जिन जी जीवन कुझु कलाक, कुझु ॾींहं, कुझु महीना थियनि था। उन शांति अवेदना आश्रम खे बि तव्हां सुठी मदद कई आहे। हा, उहो शांति अवेदना आश्रम ठाही ऐं हुन जो डायरेक्टर आहे डॉक्टर लुसिटो फर्नांडिस। बराबरि। त हूअ बि गोवा जो, लुसिटो डिसूज़ा आई थिंक, उहो बि गोवा जा आहिनि, पर असांखे सुञाणंदा हुआ, असांजे फैमिली कुवेलकर फैमिली खे सुञाणंदा हुआ। पर मां हुते वेंदी हुअसि। मूं जॾहिं इहा ट्रस्ट ते वेहणु चालू कयो त मां वियसि हुते ॾिसणु, हुन मूंखे कोठियो। त तॾहिं छा थियो, हुन चयो असांखे ॾिसो हिते जॻह कान्हे जिते हेतिरा पेशेंट्स आहिनि, जेका सम्झ हुन में पैलिएटिव केयर, जंहिंजे लाइ ॿियो कुझु ट्रीटमेंट कैंसर जो करे नथा सघूं, पर शांति सां रहनि, भई पेन किलर्स वठनि, सुठो खाधो कफन जो वाइट कपिड़ो जो। त उहो सभु। त असां छा कयो, हिकिड़ो सॼो फ्लोर उते असां ॾिनो आहे। हिते त तव्हां कुझु मदद कई आहे एशियन हार्ट हॉस्पिटल जेका बांद्रा ईस्ट में आहे। हा, उहो एशियन हार्ट इंस्टीट्यूट जो मां जेके आहियां उहो
पेडियाट्रिक ट्रस्ट जी ट्रस्टी आहियां ओके एंड मां सॼो संभालींदी आहियां हिसाब किताब हू जी जी एडमिट जेका बि ॿार थियनि हींअर जॾहिं ॿारनि जो तमामु इहो हो KEM हॉस्पिटल बंदि थी तव्हांखे ख़बर हूंदी लास्ट ईयर त सभु ॿार केतिरा ॼणा मुआ पर मूं सॼी सर्जरी फ्री में करायूं BCS माण्हुनि जो हुते कराई एशियन हार्ट जी 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 बिल्कुल। छाकाणि मां इहो आहियां ऐं रमेश ऐं मां फाउंडर मेंबर्स आहियूं प्लस ट्रस्टीज़ आहियूं। पर इन खां अलावा तव्हां मेडिकल जे फील्ड में मां सम्झां थो काफ़ी सरकारी हॉस्पिटल्स में बि मदद कयो था उहे कहिड़ियूं कहिड़ियूं हॉस्पिटल्स आहिनि? हा ही सरकारी हॉस्पिटल माना म्यूनिसिपल हॉस्पिटल बि आहियूं हुन में ओके उहो आहे KEM जी नायर जी सायन हॉस्पिटल JJ हॉस्पिटल प्लस असीं ॿियनि हॉस्पिटल में बि ॾींदा आहियूं कुछ प्राइवेट हॉस्पिटल्स के भी प्राइवेट तव्हां हॉस्पिटल मदद कयो था। जसलोक में ॾींदा आहियूं ऐं हीरानंदानी हॉस्पिटल पवाई में पवाई ते, हा जिते हाली हाली ट्रांसप्लांट पेशेंट जो हिकिड़ो मूं कयो ओके। लीवर ट्रांसप्लांट ॿिया तमाम त तमाम किडनी तमाम अॼु ट्रांसप्लांट वक्त जी सख्त ज़रूरत आहे उनजी बिल्कुल। किडनी ट्रांसप्लांट त घणी थी हा, आहे पर असां liver जी घणेई ज़रूरत इहो आहे। कयो आहे मां नर्मदा किडनी फाउंडेशन जी बि मेंबर आहियां ऐं हुन जे थ्रू सॼा डायलिसिस ट्रांसप्लांट्स ही हू। तव्हां शायदि JJ हॉस्पिटल में खाधो बि रधाए मोकिलींदा आहियो रोज़ वेंदो आहे शायदि जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण आहे। हा अच्छा रोज़ गरम खाधो हॉट फूड हॉट हिकिड़े ई मील उन ई JJ हॉस्पिटल के ॿिए कंहिं हॉस्पिटल में? JJ हॉस्पिटल में असीं पेडियाट्रिक वार्ड में जेका आहिनि हुन जा माउ पीउ छा उन्हनि खे रहणो पवंदो आहे ॿार नंढा हूंदा आहिनि उन्हनि जो खाधो त कोन थींदो आहे पर माउ पीउ जो केरु ॾे त हू असीं रोज़ गरम खाधो उन्हनि खे पहुचाईंदा आहियूं। इहो घणनि सालनि खां सिलसिलो हले थो? ई त साल थिया 10-12 साल थिया। पर तव्हांजी जेका सुमन रमेश तुलसियाणी चैरिटेबल ट्रस्ट आहे उनखे घणो टाइम थियो आहे? हुनखे ट्रस्ट खे सिल्वर जुबली थी 25 साल थी थिया चुका। लास्ट ईयर। ओके हा लास्ट ईयर 25 साल थिया ऐं ही खाधो त असीं एट्रैक्ट में बि ॾींदा आहियूं अच्छा ऐं टाटा जो मुंहिंजो सभिनि खां वधीक वॾो प्रोजेक्ट आहे टाटा हॉस्पिटल में कैंसर पेशेंट्स जे लाइ कैंसर में त तव्हां वी केयर ट्रस्ट वारनि खे बि काफ़ी हेल्प कंदा रहिया आहिनि। थ्रू वी केयर सभु थींदो आहे जी। प्लस एट्रैक्ट जिथे कीमो पेशेंट्स हींअर कंदा आहिनि कीमोथेरापी ही सभु हुते कंदा आहिनि ओके। हुननि खे फूड्स प्रोविजन्स ॾींदा आहियूं सभिनि थोड़नि खे रहण जी बि इहो कंदा आहियूं। ओके। या वक़्तु थोरो घटि आहे अॼु जी मुलाक़ात में मां हिकिड़ो आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदुसि त तव्हां लास्ट ईयर हिकिड़े कॉलेज जो पायो विधो लोनावाला में हा सुमन रमेश तुलसियानी हा। फाउंडेशन जे तरफ़ां चैरिटेबल ट्रस्ट जे तरफ़ां उन बारे में मूंखे विस्तार सां ॿुधाईंदा। ही असांजो सभिनि खां वॾो प्रोजेक्ट आहे जेको अञा ताईं असां प्रोजेक्ट ठाहिया आहिनि हेॾो वॾो प्रोजेक्ट कोन ठहियो आहे नंढो कयो हिते विवेकानंद एजुकेशन सोसाइटी नंढो माना सॼी बिल्डिंग उन ठाहे में तव्हां ॾिना। कुझु 2 करोड़ रुपया ॾिना हुया ऐं अटल बिहारी वाजपेयी हुनजो पायो विधो जी जी ऐं बिल्कुलु पोइ असांजा राम उहा त जेठमलानी हिकिड़ी बेशुमार लिस्ट आहे जंहिंमें तव्हां सभिनी खे मदद कई आहे मेडिकल इंस्टीट्यूशन हुजनि या ऐं हुते घणेई स्कॉलरशिप्स ॾींदा आहियूं सभिनि खे स्टूडेंट्स पुअर उल्हासनगर मां हिते जिथां बि स्टूडेंट्स अचनि पर अप टू न्यू बॉम्बे सभिनि खे ॾींदा त आहियूं। हिन जेको नओं कॉलेज तव्हां शुरू करे रहिया आहियो उन में कहिड़ा कोर्सेस तव्हां ज़हन में रखिया आहिनि? ही सभु इंजीनियरिंग कोर्सिस आहिनि ओके टेलीकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल देन सिविल देन माना सभई शाखाऊं थींदियूं सभु आहिनि। शाखाऊं प्लस डिप्लोमा कोर्सिस इहे सभु हुते सभु पढ़ाया आहिनि वेंदा उन हुते। हिसाब सां हा। ग़रीबनि जे लाइ कुझु हुते कंसेशन वग़ैरह थींदी? ज़रूरु ज़रूरु छाकाणि असीं ॿियनि कॉलेजनि खे मदद करियूं था पंहिंजे कॉलेज में कोन कंदा पर हिते छा आहे फीस घटि आहे तमामु घटि आहे जेका बॉम्बे में हिकिड़े कॉलेज जी फी इंजीनियरिंग जी 1.50 कुझु आहे जी, जी। हा त हुते इन असांखे 58,000 ऐं हुते हॉस्टल्स वग़ैरह बि आहिनि?
हॉस्टल्स हींअर ठहनि पिया। जी 25 एकड़ जी लैंड आहे। जी अञा ताईं असां 70 करोड़ विझी चुका आहियूं। अञा 25-30 करोड़ विझणा आहिनि। तव्हां वटि दौलत जा भंडार आहिनि ऐं तव्हां जेको कमु खणंदा पर हथ में भंडारो ॾियण वारो केरु? साईं साईं। जी ऐं सरस्वती ताईं चओ था न, जी उनजा पेर त असीं हमेशह धोईंदा आहियूं। जी बिल्कुलु 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 त लक्ष्मी सरस्वती गॾु आई आहे। बिल्कुलु बिल्कुलु जीअं तव्हां चओ था न, ही सभु माताऊं, लक्ष्मी किथां आई? असां को कमायोसीं, महिनत कईसीं। बरोबर आहे। इहे मतिलबु कान आहे। इहा उन साईं जी रहमत आहे तव्हां रहमत ते, आहे। जंहिं सरस्वती देवीअ जी बि रहमत आहे ऐं लक्ष्मी देवीअ जी बि रहमत आहे। मां साईं दर इहा आराधना कंदुसि त तव्हांखे साईं वधीक शक्ति ॾे, वॾी आयु ॾे ऐं तव्हां समाज जो इन नमूने भरपूर नमूने शेवाऊं कंदा रहो। रमेश ऐं तव्हांजी जोड़ी सलामत रहे। इन्हनि ई लफ़्ज़नि सां मां तव्हां खां मोकिलायां थो। थैंक यू, महिरबानी।